अॼु जॾहिं हुन हस्तीअ सां मंसूब आहियां जिन जे बारे में कंहिं कलम खे बि एतिरी ताक़त न आहे त हुनखे लिखी सघे ऐं न ई कंहिं ज़बान में एतिरी ताक़त ऐं तासीर आहे त हुनखे बयानु करे सघे। अंधेरों को मिटाएगा उजाला बनके छाएगा, ये खित्ता इनकलाबी है नई दुनिया बसाएगा। अंधेरों को मिटाएगा उजाला